ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 16/1/2025। सच मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार यादि चाट रखो। जेतिरो जेतिरो यादि में रहण जी आदत पवंदी वेंदी ओतिरो पाप कटजंदा वेंदा। कर्मातीत अवस्था समीप ईंदी वेंदी। कर्मातीत अर्थात ठंडी गर्मी मान अपमान सभिनि में समान स्थिति। यादि जो चार्ट रखो। जेतिरो जेतिरो यादि में रहण जी आदत पइजंदी ओतिरा पाप कटजंदा वेंदा। कर्मातीत अवस्था समीप ईंदी वेंदी। प्रश्न चाट ठीकु आहे व न आहे इन जी परख कंहिं 4 ॻाल्हियुनि सां थींदी आहे। उत्तर आहे आसामी, चलन, सर्विस, ख़ुशी। बाप दादा हिन चाइनिनि ई ॻाल्हियुनि खे ॾिसी करे ॿुधाईंदा आहिनि कि हिननि जो चाट ठीकु आहे या न आहे। जो ॿार म्यूज़ियम व प्रदर्शनी जी सर्विस कंदा आहिनि हुननि जी जंहिंजी चलन रॉयल आहे, अपार ख़ुशी रहंदी आहे, उन्हनि जो चाट ज़रूरु ठीकु हूंदो। जो ॿार सर्विस कंदा आहिनि, चलन रॉयल आहे, पार ख़ुशी रहंदी आहे, त उन्हनि जो चाट ठीकु रहंदो। आसामी मतिलबु पर्सनैलिटी, जंहिंजी पर्सनैलिटी सुठी हूंदी आहे। गीता मुखड़ो ॾिसी वठो प्राण। ओम शांति। ॿारनि गीत ॿुधियो। इन जो अर्थ बि अंदरि में ॼाणणो खपे कि केतिरा पाप बचियल आहिनि, केतिरा पुण्य जमा आहिनि। अर्थात आत्मा खे सतो प्रधान ठाहिण में केतिरो समय आहे। हाणे केतिरे ताईं पावन ठहिया आहियूं असां, इहे सम्झी त सघंदा आहियूं न। चाट में कोई लिखंदा आहिनि असां 2-3 घंटा यादि में रहिया, कोई लिखंदा आहिनि 1 घंटो। इहे त ॾाढो घटि आहे। कम यादि कंदव त कम पाप कटजंदा। हाणे त पाप ॾाढा आहिनि जो कटिया न आहिनि। आत्मा खे ई प्राणी चइबो आहे न। त हाणे बाप चईंदा आहिनि हे आत्मा पंहिंजे खां पुछो हिन हिसाब सां केतिरा पाप कटिजा हूंदा। चाट सां मालूम पवंदो आहे असां केतिरा पुण्य ठहिया आहियूं, पुण्य आत्मा ठहिया आहियूं। इहे त बाप सम्झाईंदा आहिनि कर्मातीत अवस्था अंत में हूंदी। यादि कंदे कंदे आदत पइजी वेंदी त पोइ ज़्यादा पाप कटण लॻंदा। पंहिंजी जांच करणी आहे असां केतिरो बाप खे यादि कंदा रहंदा आहियूं। इन में गप मारण जी ॻाल्हि न आहे। हीअ त पंहिंजी जांच करणी आहे। बाबा खे पंहिंजो चाट लिखी करे ॾींदा त बाबा झटि ॿुधाईंदा कि हीअ चाट ठीकु आहे या न। आसामी, चलन, सर्विस, ख़ुशी खे ॾिसी करे बाबा झटि सम्झी वेंदा आहिनि कि हिननि जो चाट कीअं आहे। घड़ी घड़ी यादि कंहिंजी रहंदी आहे जो म्यूज़ियम अथवा प्रदर्शनी जी सर्विस में रहंदा आहिनि। म्यूज़ियम में त सॼो ॾींहुं अचणु वञणु रहंदो आहे। दिल्ली में त ॾाढा ईंदा रहंदा आहिनि। घड़ी घड़ी बाप जो परिचय ॾियणो पवंदो आहे। सम्झो कंहिंखे तव्हां चईंदा आहियो विनाश में बाक़ी थोरा वर्ष आहिनि, चईंदा आहिनि इहे कीअं थी सघंदो आहे। फट सां चइणो खपे इहे कोई असां थोरी ॿुधाईंदा आहियूं, भॻवान वाच्य आहे न। भॻवान वाच्य त ज़रूरु सत्य ई हूंदो न। इन करे बाप सम्झाईंदा आहिनि घड़ी घड़ी चओ इहे शिव बाबा जी श्रीमत आहे। असां न चईंदा आहियूं, श्रीमत उन्हनि जी आहे, उहा आहे ई ट्रुथ। पहिरियों त बाप जो परिचय ज़रूरु ॾियणो खपे। इन करे बाबा चईंदा आहिनि हर हिकु चित्र में लिखी ॾियो शिव भॻवान वाच्य। उहो त एक्यूरेट ई ॿुधाईंदा, असां थोरी ॼाणंदा हुआसीं। बाप ॿुधायो हुई तॾहिं असां चईंदा आहियूं। कॾहिं कॾहिं अख़बार में बि विझंदा आहिनि फलाणे भविष्यवाणी कई कि विनाश जल्दी थींदो। हाणे त तव्हां बेहद बाप जा ॿार आहियो। प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारियूं त बेहद जा थिया न। तव्हां ॿुधाईंदा असां बेहद जे बाप जा ॿार आहियूं। उहो ई पतित पावन ज्ञान जो सागर आहे न। पहिरियों इहा ॻाल्हि सम्झाए करे पको करे
पोइ अॻियां वधिणो खपे। शिव बाबा इहे चयो अथई, यादव कौरव आदि विनाश काले विपरीत बुद्धि आहिनि। शिव बाबा जो नाम वठंदा रहंदव त हिन में ॿारनि जो ई कल्याण आहे। शिव बाबा खे यादि कंदा रहंदा। बाबा जो सम्झायो आहे उहो तव्हां पोइ ॿियनि खे सम्झाईंदा आहियो त सर्विस करण वारनि जो चार्ट सुठो हूंदो। सॼे ॾींहं में 8 घंटा सर्विस में बिज़ी रहंदा, करे 1 घंटो रेस्ट वठंदा हूंदा, पोइ 7 घंटा त सर्विस में रहंदा आहिनि न। त सम्झणो खपे उन्हनि जे विक्रम ॾाढा विनाश थींदा हूंदा। ॾाढनि खे घड़ी बाप जो परिचय ॾींदा आहिनि त ज़रूरु अहिड़ी सर्विसेबल ॿार बाप खे बि प्रिय लॻंदा न। बाबा ॾिसंदा आहिनि इहे त ॾाढनि जो कल्याण कंदा आहिनि। राति ॾींहुं हिननि खे इहे चिंतन आहे असां सभिनि जो कल्याण, असांखे सभिनि जो कल्याण करिणो आहे। ॾाढनि जो कल्याण करणु गोया पंहिंजो कंदा आहिनि। स्कॉलरशिप बि उन्हनि खे मिलंदी आहे जो ॾाढनि जो कल्याण कंदा आहिनि। ॿारनि खे त इहे ई धंधो आहे न, टीचर ठही ॾाढनि खे रास्तो ॿुधाइणु। पहिरियों त इहा नॉलेज पूरी धारण करणी पए। कोई जो कल्याण न कंदा त सम्झिबो आहे हिननि जी तक़दीर में न आहे। ॿार चवंदा आहिनि बाबा असांखे नौकरी सां छुड़ायो, असां हिन सर्विस में लॻी वञूं। बाबा बि ॾिसंदा आहिनि बराबरि इहा सर्विस जे लाइक़ु आहे, बंधन मुक्त बि आहे। तॾहिं चवंदा आहिनि भल 500-1000 कमाइण सां त हिन सर्विस में ॾाढनि जो कल्याण करूं। अगरि बंधन मुक्त आहे त सो बि बाबा सर्विसेबल ॾिसंदा आहिनि त राय ॾींदा आहिनि। सर्विसेबल ॿारनि खे त जाते ताते सॾु कंदा रहंदा आहिनि। स्कूल में स्टूडेंट रहंदा आहिनि न, इहे बि पढ़ाई आहे। इहे कोई कॉमन मत न आहे। सत माना सच ॻाल्हाइण वारा। असां श्रीमती तव्हांखे इहे सम्झाईंदा आहियूं। ईश्वर जी मत हाणे ई तव्हांखे मिलंदी आहे। बाप सम्झाईंदा आहिनि तव्हांखे वापसि हलणो आहे न। हाणे बेहद जे सुख जो वरसो वठो। कल्प तव्हांखे वरसो मिलंदो आयो। श्री स्वर्ग जी स्थापना त कल्प थींदी आहे न। इहे कंहिंखे पतो न आहे कि 5000 वर्ष जो इहे सृष्टि चक्कर आहे। मनुष्य त बिल्कुलु ई घोर अंधियारे में आहे। असां हाणे घोर रोशनी में आया आहियूं। मनुष्य त घोर अंधियारे में आहे, असां हाणे रोशनी में आया आहियूं। स्वर्ग जी स्थापना त बाप ई कंदा न। इहे त गायन आहे। बंबोर खे आग लॻी त बि अज्ञान नींद में सुम्ही पिया हुया। त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बेहद जो बाप ज्ञान जो सागर, उच ते उच बाप जो कर्तव्य बि ऊच आहे न। ईअं न ईश्वर त समर्थ आहे, जो चाहे सो करे न। इहे त ड्रामा अनादि ठहियलु आहे न। इहे न चइणो आहे की ईश्वर त समर्थ आहे, जो चाहे सो करे सघंदो आहे। इहे त ड्रामा अनादि ठहियलु आहे। सभु कुझु ड्रामा अनुसार ई हलंदो आहे। लड़ाई आदि में केतिरा मर्द आहिनि, इहे बि ड्रामा में नूंद आहे। इन में भॻवानु छा करे सघंदा आहिनि। त हीअं असांखे न चइणो आहे। माण्हू चवंदा आहिनि न त उन्हनि खे ॿुधायो कि ड्रामा जे अनुसार ई सभु कुझु थींदो आहे, पंहिंजे कर्मनि अनुसार सभु कुझु थींदो आहे। इहे सभु ड्रामा में नूंद आहे। इन में भॻवानु छा करे सघंदा आहिनि। कल्ह बि बाबा चई न मुंहिंजी केॾी इंसल्ट कंदा आहिनि। मूंखे चवंदा आहिनि भॻवानु असांजे हुनखे मारे छॾियईं। अर्थक्वेक आदि थींदी आहे त केतिरी रड़ियूं मारंदा आहिनि, हे भॻवानु। परंतु भॻवानु छा करे सघंदा आहिनि। भॻवान खे त तव्हां सॾु कयो आहे, अची करे विनाश करो। पते दुनिया में सॾु कंदा आहियो, स्थापना करे सभिनि जो विनाश करो। त मां कंदो न आहियां। इहे त ड्रामा में नूंद आहे। खूने नायक खेल थी वेंदो आहे। हिन में बचाइण आदि जी ॻाल्हि ई न आहे। ॾिसो बाबा सही ख़ुदि चवनि था भई अंत ताईं अगरि भॻवानु
बाबा चईंदा आहिनि की मां बचायां त विनाश कीअं थिए, पोइ नई दुनिया कीअं अचे। इन करे त बाबा चईंदा आहिनि हाणे वरसो वठी वठो, पोइ जंहिंमें जेतिरी शक्ति हूंदी उन अनुसार उहो बची सघंदा, न त उहे सभु बि विनाश खे प्राप्त थी वेंदा था। जेका हाणे वरसो वठी वठंदा जेकी आत्मायूं उहो त ख़ुशी ख़ुशी शरीर छॾे मथे हलंदियूं, जेका न वठंदा उहा रोई रोई करे शरीर छॾे मथे हलंदा, ऐं पोइ स्वर्ग में बि न ईंदा। हिन में बचाइण आदि जी ॻाल्हि न आहे। तव्हांखे चयो पावन दुनिया ठाहियो, तव्हां चयो पावन दुनिया ठाहियो त ज़रूरु पतित आत्मायूं वेंदियूं न। कोई त बिल्कुलु सम्झंदा ई न आहिनि, श्रीमत जो अर्थ बि न सम्झंदा आहिनि, भॻवानु छा करे कुझु न सम्झंदा आहिनि। कोई ॿारु ठीकु पढ़ंदो न आहे त माउ बाप चईंदा आहिनि तव्हां त पथर बुद्धि आहियो। सतयुग में त ईअं न चईंदासीं, न कलयुग में ई पथर बुद्धि आहे। पारस बुद्धि हिते कोई थी न सघे। अॼुकल्ह त ॾिसो मनुष्य छा छा कंदा रहंदा आहिनि, हिकु हार्ट कढी ॿियो विझंदा रहंदा आहिनि। अच्छा एतिरी महिनत करे इहे कयो, परंतु इन सां फ़ाइदो छा, करे करे थोरा ॾींहं ॿियो जीता रहंदा। ॾाढो रिधी सिधी सिखी करे ईंदा आहिनि, फ़ाइदो त कुझु न आहे, लेकिन आहिनि त सभु पथर बुद्धि, है न। ॾाढा रिधी सिधी सिखी करे ईंदा आहिनि, फ़ाइदो त कुझु बि न आहे। भॻवान खे यादि ई हिन करे कंदा आहिनि असांखे अची करे पावन दुनिया जो मालिक ठाहियो। असां पतित दुनिया में रही ॾाढा दुखी थी विया आहियूं। सतयुग में त कोई बीमारी आदि दुख जी ॻाल्हि हूंदी न आहे। हाणे बाप द्वारा तव्हां केतिरा ऊच पद पाईंदा आहियो। हिते बि मनुष्य पढ़ाई सां ई ऊच डिग्री पाईंदा आहिनि, वॾा ख़ुशि रहंदा आहिनि। तव्हां ॿार सम्झंदा आहियो इहे त बाक़ी थोरा रोज़ जींदा, है न। हिते बि मनुष्य पढ़ाई सां ॾाढो ऊच डिग्री पाईंदा आहिनि, ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि, बाक़ी थोरा रोज़ जींदा। पापनि जो बोझ त सिर ते ॾाढो आहे न, ॾाढी सजायूं खाईंदा। पंहिंजे खे पतित चईंदा आहिनि न, विकार में वञणु पाप न सम्झंदा आहिनि। पापात्मा त ठहींदा ई न आहिनि, पापात्मा त ठहींदा आहिनि न। चईंदा आहिनि गृहस्थ आश्रम त अनादि हलियलु आयो आहे। सम्झाइबो आहे सतयुग त्रेता में पवित्र गृहस्थ आश्रम हुयो, पाप आत्मायूं न हुयूं। हिते पाप आत्मायूं आहिनि, हिन करे दुखी आहिनि। हिते त अल्पकाल जो सुख आहे, बीमारी थी या मरियो, मौत त मुख खोले करे खड़ो आहे। बाबा ॾिसो मौत चवनि था, मौत त मुख खोले करे खड़ो आहे। अचानक हार्ट फेल थी वेंदो आहे। हिते ई कागविष्ट समान सुख आहे, हुते त तव्हांखे अथाह सुख हूंदो। तव्हां सॼे विश्व जा मालिक ठहींदा आहियो, कहिड़े प्रकार जो दुख न हूंदो, न गर्मी न ठंडी हूंदी, सॼे बहारी मौसम हूंदो। तत्व ऑर्डर में रहंदा आहिनि। स्वर्ग त स्वर्ग ई आहे न, राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तव्हां स्वर्ग जी स्थापना करण लाइ बाप खे सॾु कंदा आहियो, अची करे पावन दुनिया स्थापना करो, असांखे पावन ठाहियो। बाबा चवनि था कि तव्हां स्वर्ग जी स्थापना करण लाइ मूंखे सॾु कंदा आहियो, अची करे पावन दुनिया ठाहियो, असांखे पावन ठाहियो। असां बाबा खे हिन करे सॾु कंदा आहियूं त हर हिकु चित्र ते शिव भॻवान वाचा लिखियलु हुजे। इन सां घड़ी घड़ी शिव बाबा यादि ईंदा, ज्ञान बि ॾींदा रहंदा। म्यूज़ियम अथवा प्रदर्शनी जी सर्विस में ज्ञान योग ॿई इकठा हलंदा आहिनि। यादि में रहण सां नशो चढ़ंदो आहे। तव्हां पावन ठही सॼे विश्व खे पावन ठाहींदा आहियो। जॾहिं तव्हां पावन ठाहींदा आहियो त ज़रूरु
सृष्टि बि पावन खपे। पिछाड़ी में क़यामत जे समय हुजण जे कारण सभिनि जो हिसाब किताब चुकतो थी वेंदो। तव्हांजे लाइ कोई नई सृष्टि जो उद्घाटन तव्हांजे लाइ असांखे नई सृष्टि जो उद्घाटन करिणो पवंदो आहे। पोइ ब्रांचिस खोलंदा रहंदा आहिनि। पवित्र ठाहिण लाइ नई दुनिया सतयुग जो फाउंडेशन त बाप बग़ैर कोई विझी न सघे, है न। पवित्र ठाहिण लाइ नई दुनिया सतयुग जो फाउंडेशन त बाप बग़ैर कोई विझी न सघे। त अहिड़े बाप खे यादि बि करिणो खपे। तव्हां म्यूज़ियम आदि जो उद्घाटन वॾे आदमियुनि खां कराईंदा आहियो त आवाज़ ईंदी आहे। मनुष्य सम्झंदा हिते ईअं बि ईंदा आहिनि। कोई चईंदा तव्हां लिखी करे ॾियो, असां चईंदा आहियूं, उहो बि रॉन्ग थी वियो, है न। हिते मनुष्य सम्झंदा आहिनि हिते इहे बि आहिनि। कोई चईंदा आहिनि तव्हां लिखी करे ॾियो, असां ईअं चईंदासीं। कोई वॾो माण्हू हीअं चए त उहो बि रॉन्ग थी वियो। अच्छा, सुठी रीति सम्झी करे चए ओरली त ॾाढो सुठो आहे। कोई त लिखित पढ़ी करे ॿुधाईंदा आहिनि जंहिंसां एक्यूरेट आहे। त ॿारनि खे ओरली सम्झाइणो आहे। तव्हांजी आत्मा में सॼी नॉलेज आहे, पोइ तव्हां ॿियनि खे ॾींदा आहियो। प्रजा वृद्धि खे पाईंदी रहंदी आहे, आदमशुमारी बि वधंदी रहंदी आहे, सभु चीज वधंदी रहंदी आहे। झाड़ सॼो जड़जड़ीभूत थी वियो आहे। त हाणे पंहिंजे धर्म वारा जो हूंदा उहो निकिरी ईंदा। नंबरवार त आहिनि न, सभु हिकु रस न पढ़ी सघंदा आहिनि। कोई 100 सां 1 मार्क्स बि उठाइण वारा आहिनि। थोरो बि ॿुधियो 1 मार्क्स मिली वियो त स्वर्ग में अची वेंदो, मतिलबु त्रेता अंत ताईं बि अची वेंदो। ये बेहद जी पढ़ाई आहे, जो बेहद जो पाप ई पढ़ाईंदो आहे। जो हिन धर्म जा हूंदा उहो निकिरी ईंदा। पहिरियों त सभिनि खे मुक्तिधाम में पंहिंजे घर हलणो आहे, पोइ नंबरवार ईंदा रहंदा। कोई त त्रेता जे अंत ताईं बि ईंदा आहिनि। भल ब्राह्मण ठहींदा आहिनि, लेकिन सभी ब्राह्मण कोई सतयुग में न ईंदा आहिनि, त्रेता अंत ताईं ईंदा रहंदा आहिनि। सभी ब्राह्मण त्रेता अंत ईंदा रहंदा। इहा सम्झण जी ॻाल्हि आहे। बाबा ॼाणंदा आहिनि राजधानी स्थापना थिए थी, सभु हिकु रस न थी सघंदा आहिनि। राजाई में त सभु वैराइटी खपनि न। प्रजा त ॿाहिरां वारनि खे चइबो आहे। बाबा सम्झायो हुअईं हुते वज़ीर आदि जी दरगाह न रहंदी आहे, उन्हनि खे श्रीमत मिली आहे न, जंहिंसां इहा ठहिया आहिनि। पोइ ईअं थोरी कोई सां राय वठंदा। वज़ीर आदि कुझु न हूंदो आहे। जॾहिं तव्हां पतित थींदा आहिनि न त हिकु वज़ीर, हिकु राजा, हिकु रानी हूंदी आहे। हाणे त केतिरा वज़ीर आहिनि, हुते त पंचायती राज्य आहे न। हिक जी मत न मिले ॿिए सां, हिक सां दोस्ती रखो, सम्झो कम करे ॾींदो। हिते त पंचायती राज्य आहे, हिक जी मत न मिले ॿिए सां, हिक सां दोस्ती रखो, सम्झायो, कमु करे ॾींदो। ॿियो पोइ आयो हुनखे ख़्याल में न अचे त ॿियो ई कम खे बिगाड़े ॾींदो। हिक जी बुद्धि न मिले ॿिए सां, हिक जी बुद्धि न मिले, भई हिक खे चयो सम्झायो, हा भई हुन कमु करे ॾिनई, ॿियो आयो हुन ॿियो पंहिंजे हिसाब सां करे छॾियईं। हुते त तव्हांजी सभु कामनायूं पूरी थी वेंदियूं आहिनि। तव्हां केतिरा सुख उठायो आहे न। इन जो नाम ई आहे सुखधाम, इन जो नाम आहे दुखधाम। सतयुग में असां ॾाढा सुख उठाया आहिनि त हुन जो नाम आहे सुखधाम। हिते तव्हां ॾाढा दुख उठाया आहिनि त हिते जो नाम आहे दुखधाम। भक्ति मार्ग में केतिरा धक्का खाईंदा आहिनि, इहे बि ड्रामा आहे। जॾहिं दुखी थी वेंदा आहिनि तॾहिं बाप अची करे सुख जो वरसो ॾींदा आहिनि। बाबा तव्हांजी बुद्धि केतिरी खोले छॾी अथई। बुद्धि जो टियों नेत्र असांजो केॾो खुली वियो आहे।
मनुष्य त चई ॾींदा आहिनि साहूकारनि जे लाइ स्वर्ग आहे, ग़रीब नर्क में आहे। तव्हां यथार्थ रीति ॼाणंदा आहियो स्वर्ग कंहिंखे चइबो आहे। सत्युग में थोरी कोई रहम दिल चई सॾु कंदा, हुते सॾु कंदा आहिनि, हिते सॾु कंदा आहिनि रहम करो, लिबरेट करो। सत्युग में थोरी भॻवान खे ईअं सॾु कंदा, हे रहम दिल बाबा। बाबा ही सभिनि खे शांतीधाम सुखधाम में वठी हलंदा आहिनि। अज्ञान काल में तव्हां बि कुझु न ॼाणंदा आहियो। जो नंबर 1 तमो प्रधान आहे उहो ई सतो प्रधान ठहींदा आहिनि। इहे पंहिंजी बढ़ाई न कंदा आहिनि। बढ़ाई त हिकु ई आहे, हिकु जी आहे। लक्ष्मी नारायण खे बि अहिड़ो ठाहिण वारो त बाबा ई आहे न। ऊच ते ऊच भॻवानु आहे, उहो ठाहींदा बि ऊच आहिनि न। बाबा ॼाणंदा आहिनि सभु त ऊच न ठहींदा, पोइ बि पुरुषार्थ करिणो पवंदो आहे। हिते तव्हां ईंदा ई आहियो नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी ठहिणु। ओड़ा गुण धारण करणा आहियूं। चईंदा आहिनि बाबा असां त स्वर्ग जी बादशाही वठंदासीं, असां सत्यनारायण जी सची कथा ॿुधणा आहियूं। बाबा चईंदा आहिनि अच्छा तव्हांजे मुख में गुलाब, महिनत करो, सभु त लक्ष्मी नारायण न ठहींदा। ये राजधानी स्थापना थिए थी, राजे घराने में, प्रजा घराने में खपनि त ॾाढा। राजा जी घराना, प्रजा जो घरानो खपनि त ॾाढा। आशीर्वाद सुनंती कथंती फारकंती ॾींदा आहिनि, पोइ वापसि बि अची वेंदा आहिनि, हली वेंदा आहिनि, पोइ वापसि बि ईंदा आहिनि। जो ॿार पंहिंजो कुझु न कुझु उन्नति कंदा आहिनि त चढ़ी वेंदा आहिनि। सरेंडर थींदा ई न आहिनि, थींदा ई आहिनि ग़रीब। सरेंडर थींदा ई आहिनि ग़रीब। देह सहित ॿियो कोई बि यादि न अचे, ॾाढी भारी मंज़िल आहे। देह सहित ॿियो कुझु बि यादि न अचे, इहा ॾाढी भारी मंज़िल आहे। अगरि संबंध जुटल हूंदो त उहो यादि ज़रूरु पवंदो। कंहिंसां बि अगरि संबंध जुटल हूंदो न त उहो यादि ज़रूरु पवंदो। बाबा खे छा यादि पवंदो? सॼो ॾींहुं बेहद में ई भुॻंदी रहंदी। श्री बाबा खे छा यादि रहंदो? सभु ॿार केतिरी महिनत करणी पवंदी आहे न। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजा ॿार, मां बि उत्तम मध्यम कनिष्ठ आहियां। ॿियो कोई ईंदा आहिनि त सम्झंदा आहिनि इहे पतित दुनिया जा आहिनि, पोइ बि यज्ञ जी सर्विस कंदा आहिनि त रिगार्ड ॾियणो खपे जेका ॿाहिरां वारा ईंदा आहिनि। बाप युक्तिबाज़ सां आहिनि, न त इहा टावर ऑफ साइलेंस, होलीएस्ट ऑफ होली टावर आहे। टावर ऑफ साइलेंस, टावर ऑफ साइलेंस, होलीएस्ट ऑफ होली टावर आहे। सर्विस जे लाइ बाबा उन्हनि खे सॾु कंदा आहिनि, न त इहा टावर ऑफ साइलेंस, होलीएस्ट ऑफ होली टावर आहे। जाते होलीएस्ट ऑफ होली बाप सॼे विश्व खे वेही होली ठाहींदा आहिनि। हिते कोई पतित अची न सघे, परंतु बाप चईंदा आहिनि मां आयो ई आहियां सभु पतितनि खे पावन ठाहिणु। इहे खेल इहे खेल में मुंहिंजो बि पार्ट आहे, है न। वैसे त पतित अची न सघनि, लेकिन बाबा इहा बाबा जी संस्था ई पतितनि खे पावन ठाहिण जे लाइ ठही आहे, त अञा ताईं अचणु ॾींदा आहिनि, अॻियां बंदि थी वेंदो। अच्छा मीठे मीठे सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजो चार्ट खे ॾिसजे जांच करणी आहे मां केतिरो पुण्य जमा कयो आहे। पुण्य आत्मा ठही आहे, आत्मा सतो प्रधान केतिरी ठही आहे। यादि में रही करे सभु हिसाब किताब चुकतो करिणो आहे।
पंहिंजे चार्ट खे ॾिसजे, जांच करणी आहे केतिरी पुण्य जमा कयो आहे, आत्मा सितो प्रधान केतिरी ठही आहे, यादि में रही करे सभु हिसाब किताब चुकतो करणा आहिनि। ॿियो आहे स्कॉलरशिप वठण लाइ सर्विसेबल ठही ॾाढनि जो कल्याण करणो आहे। स्कॉलरशिप वठण लाइ सर्विसेबल ठही ॾाढनि जो कल्याण करणो। बाप जो प्रिय ठहिणो आहे न, टीचर ठही ॾाढनि खे रास्तो ॿुधाइणो आहे। हिकु त सर्विसेबल ठही ॾाढनि जो कल्याण करो त स्कॉलरशिप मिलंदी। बाप जो प्रिय ठहिणो आहे, टीचर ठही ॾाढनि खे रास्तो ॿुधाइणो आहे। वरदान आहे पंहिंजे फ़रिश्ते स्वरूप द्वारा सर्व खे वरसे जो अधिकार दिलाइण वारा आकर्षण मूर्त ठहो। फ़रिश्ते स्वरूप जी अहिड़ी चमकीली ड्रेस धारण करो जो दूर दूर ताईं आत्माउनि खे पंहिंजी तरफ़ आकर्षित करे ऐं सर्व खे भिखारीपन सां छुड़ाए वरसे जो अधिकारी ठाहे छॾे। इन जे लाइ ज्ञान मूर्त, यादि मूर्त, सर्व गुण मूर्त ठही उड़ती कला में स्थित रहण जो अभ्यास वधाईंदा हलो। छा करिणो आहे असांखे? फ़रिश्ते स्वरूप जी चमकीली ड्रेस धारण करो, अर्थात मुंहिंजो त शिव बाबा ॿियो न कोई, त उहा ड्रेस धारण थी वेंदी। पोइ परे परे ताईं आत्माउनि खे आकर्षित करो, सर्व खे भिखारीपन जे सां छुड़ाए वरसे जो अधिकारी ठाहियो। है न, इन करे ज्ञान मूर्त ठहो, सदा ही ज्ञान खे बुद्धि में धारण करे सर्व खे ॾींदा हलो। ज्ञान मूर्त ठहो, यादि मूर्त ठहो, बाबा जी यादि सदा ही रहणी खपे। दिव्य गुण मूर्त ठहो, ठही करे उड़ती कला में स्थित रहण जो अभ्यास करो। वधाईंदा हलो। असांजी उड़ती कला ही सर्व खे हलदे फिरदे फ़रिश्ते सो देवता स्वरूप जो साक्षात्कार कराईंदी। ये ही विधाता वरदातापन जी स्टेज आहे। ये छा आहे? विधाता ऐं वरदातापन जी स्टेज आहे। स्लोगन आहे ॿियनि जे मन जे भाव खे ॼाणण जे लाइ सदा मनमना भव जी स्थिति में स्थित रहो। ॿियनि जे मन जे भावनि खे ॼाणण लाइ सदा मनमना भव जी स्थिति में स्थित रहो। परंतु ईअं न असांखे ॿियनि जे मननि जो भाव पतो थो लॻे ऐं असां उन्हनि ॻाल्हियुनि में बिज़ी थी वियासीं। असां बाबा खे यादि कंदे कंदे सभिनि खे फुल स्टॉप लॻाईंदा बि वञूं। मनसा सेवा जे लाइ पॉइंट आहे मनसा शक्ति जो दर्पण आहे बोल ऐं कर्म। चाहे अज्ञानी चाहे ज्ञानी आत्मा ॿिन्हिनि जे संबंध संपर्क में बोल ऐं कर्म शुभ भावना शुभकामना वारो हुजे। जंहिंजी मनसा शक्तिशाली व शुभ हूंदी उन्हनि जी वाचा कर्मणा स्वतः ही शक्तिशाली शुद्ध हूंदी, शुभ भावना वारी हूंदी। मनसा शक्तिशाली अर्थात यादि जी शक्ति श्रेष्ठ हूंदी। मनसा शक्तिशाली में छा पतो लॻंदो कंहिंजी मनसा सुठी आहे त बाबा जी यादि जी शक्ति बि श्रेष्ठ आहे, शक्तिशाली हूंदी, उहा सहज योगी हूंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।